हे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिका खुदा जी तौहीन कंदा हन, उन खां पोइ रसूलुल्लाह जी तौहीन कंदा हन, क़ुरान करीम जी तौहीन कंदा हन। हिननि जो वॾो मौलवी आहे हुसैन अली, उन पंहिंजे किताब तफ़सीर बुलगतुल हैरान में लिखियो आहे त ही जेको क़ुरान आहे, इन क़ुरान में फसाहत कान्हे, क़ुरान में बलागत कान्हे। छाजे करे त को क़ुरान कंहिं फसीह बलीग क़ौम ॾे कोन आयो हो। क़ुरान हिकिड़ो किताब हिदायत जो आहे, हुन में का क़ाबिलियत इबारत जी कान्हे का। हालांकि अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिम मिन मिस्लिही। रब्बुल आलमीन फरमाए तो मुझे कुरान करीम में एड़ी फसाहत आ, एड़ी बलागत आ, जो मां क़यामत ताईं काफ़रन खे चैलेंज थो कयां त जेकॾहिं तव्हां अरबी दान ऐं क़ाबिल पाण खे सॾायो था त क़ुरान जहिड़ी हिकिड़ी सूरत अल्लाह ताला फरमाए तो कोन ठाहे सघंदा। इन मां सबूत आहे त क़ुरान जहिड़ो जहान में फसीह बलीग किताब आहे ई कोन को। अल्लाह जा मुनकिर, क़ुरान जा मुनकिर, रसूलुल्लाह जे ज़ात जी नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिका। ज़ाहिर में छा चवंदई? ख़त्म नबूवत, ख़त्म नबूवत, ख़त्म नबूवत। ऐं इहो इन्ही जे करे चवंदा आहिनि तनी ख़त्म नबूवत जे नाले चंदो वठनि। हिननि जो मज़हब अथवई चंदो, ॾोकड़ मिले। सऊदी जो रियाल हुजे त बि हिलाल आहे, जे कोयत जो दीनार हुजे त बि हिलाल आहे, जे मुंहिंजा दोस्त अमेरिका जो डॉलर हुजे त बि हिलाल आहे। हिन खे ॾोकड़ मिलंदा। उठ जे वात में न गाह पियो ॾींदे त पोइ खाईंदो पियो, पर जे ख़ाली हथ हुजे त चक हणंदी। हे बि ईअं हल मुंहिंजा भाउ अज़ीज़, रुगो ॾोकड़नि जे पुठियो हल, दौलत जे पुठियो आहिनि। हिन खे दीन मज़हब इस्लाम सां का बि ज़रूरत कान्हे का। मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, हिननि जो मूल मतो मतिलब इहो हूंदो आहे, ॿियो को बि हिननि जो कोन्हे। सियासत बि इन्ही जे लाइ, मज़हब बि हिननि जे लाइ, मदरसा बि हिननि जे लाइ। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, सुन्नत जमायत जा फ़क़ीर पीर दरवेश न सफ़ीरा न इश्तिहारा न को ऐलाना, पंहिंजे दरबार ते चुप कयो वेठा आहिनि, पाण बि खाइनि था, लखे खरी फ़क़ीर अचनि था, तन खे बि नंगर खाराइनि था वेठा। अब आहे या न आहे? औलिया अल्लाह जे दरगाहनि ते के सफ़ीर आहिनि, खोड़ दरगाहूं आहिनि, तव्हां दरगाहुनि जे आॾो लंघो, स्पीड ब्रेकर ठाहे को पेटी वारो बीहारियो अथनि। हिननि जो जाते मदरसो हूंदो, इहो नोलू जहिड़ो झंडो टंगियो पियो हूंदो। नोलू सम्झो था? नोलू तव्हां लाइ छा चवंदा हो? नोरीड़ो, नोरीड़े जहिड़ो ढंगियो टंगियो अमेरिका वारो झंडो, इहो नोरीड़े जहिड़ो झंडो टंगियो पियो आहे। मस्जिद ठाहे रोड ते स्पीड ब्रेकर लॻो पियो आहे, जेका बि गाॾी अचे हाणे ब्रेकर जे करे ज़रूर बीहे, गाॾी बीठी न आहे, मुल्ला जी पेटी बूथ में। ऐं इहो बि सोचींदा कोन त इहो गाॾी वारो शीओ आहे, सुन्नी आहे, वाणियो आहे, वहाबी आहे, गैर मुक़ल्लिद आहे, कादियानी आहे, ईसाई आहे, यहूदी आहे, केर बि हुजे। न त बाबा खपे त मुस्लमान खां घुर्जे या वाणे खां। ॾाढे त ॻाल्हायो यार, भला दीन जी मदद जे लाइ चंदे जी अपील बि कजे खणी, पर उहा कंहिंखे मुस्लमान खे कबे या टिल्लू मल पुरसू मल खे कजे। पोइ जेका गाॾी बीहे थी, मुल्ला खे कहिड़ी पक त इहो मुस्लमान आहे, घुर। ऐं होॾो चवनि अलाह खां सवा ॿिए खां न घुरो, पाण वरी वाइणनि खां बीठा घुरनि, भीलन खां बीठा घुरनि, मेघवान खां बीठा घुरनि, कादियानी खां मिर्ज़ाई खां बीठा घुरनि पिया। असुल मुंहिंजा दोस्त हिननि जो मूल मतो ॾोकड़ आहे, ॾोकड़ खपे। असीं चवंदा आहियूं त ॾोकड़ असांजे लाइ का ज़रूरी शइ कान्हे का। तूं मुहम्मद अरबीअ जी दामन वठ, दुनिया तुंहिंजे पुठियां डोड़ंदी वतंदी। असांजा उस्ताद साईं ॻाल्हि कंदा, हिकिड़े फ़क़ीर जी निमाज़ पे क़ज़ा थी। साईं उस्ताद मौलाना मोहम्मद साले साईं रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जन्नत नसीब फरमाए, दरगाह शरीफ पीर जे ॻोठ वारा फरमाइनि था फ़क़ीर जी ट्रिप परी पई क़ज़ा थे, हिकिड़े खूह ते वियो कि पाणी कढां, वुज़ू कयां, जल्दी कयां त निमाज़ पढ़ां, सिज ॿुॾ चढ़ में हुजे, देर थी वई फ़क़ीर खे। डोल पियो हो, उहो यकदम रसो ॿधी लाथई, छुलकाए छुलकाए हीअ जो खणी ॿाहिरि कढियईं त हीरनि मोतियुनि सां भरिजी आयो। वरी खणी लाथई, मां हीरनि खे छा कयां, वज़ू खपे। वरी ॿीहर छुलकाए छुलकाए कढियईं, वरी जो खणी कढे त माणक मोती लालण सां भरिजी आयो। ॿ टे दफ़ा चईं, खूह खे चईं मूंसां मश्किरूं न कर, मुंहिंजो सिज थो लहे, निमाज़ थी क़ज़ा थे। वरी टियों दफ़ो लाथई त वरी बि सोन हीरा मोती भरिजी आया। चई यार छा कयां, हे त रुगो हीरा था, न करे हिकिड़ो बीठो को मुंहुं जहिड़ो, हेॾिया हेॾिया हेॾिया। मूंखे चईं वारो कर पाणी त कढी ॾे।
पानी जो छुलकाए खणी कढां त पानी निकिरी आयो चई हाणे निकिर त ठाही त सही हो इन्ही सां निकिर न त ठाही मां सां थी मस्करियूं करे खुदा जो कसम अल्लाह जो वली धूड़ में हथ विझंदो आहे त धन थी पवंदो आहे अरे नबी जा गुस्ताख बेअदब तो छा मुस्तफा खे समझो आहे अल्लाह जे महबूब करीम जे ज़ात बाबरकात ला ऐलान कंदो थो अती हिन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त रसूलुल्लाह खां पोइ ॿियो नबी अची सघे थो तव्हांजो छा अक़ीदो आहे रसूलुल्लाह खां पोइ नबी ईंदो हथ मथे खणी चओ त न मोहम्मद खातमन नबीयीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो मा कान मुहम्मदुल अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबीयीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुझो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफा आखिरी नबी आहे उन खां बाद में क़यामत ताईं ॿियो को नबी को न ईंदो न को अची सघंदो चओ चओ ॿियो को न ईंदो न को अची सघंदो पर हिननि देवबंदनि पंहिंजे किताब में लिखियो आहे मौलवी कासिम नानोतवी पंहिंजे किताब तहज़ीरुन नास में माज़ अल्लाह लिखे थो त रसूलुल्लाह खां बाद में जेकॾहिं को ॿियो नबी अची बि वञे त बि ख़ातमियत मुहम्मदी में फ़र्क़ु न ईंदो ॿियो नबी अलाह आणे त आणे सघे थो पर ईअं बि नऊज़ बिल्लाह लिखियो अथनि अल्लाह खे ताक़त आहे हिकिड़ो मुहम्मद छा किरोड़े मुहम्मद बनाए सघे थो असां चवंदा आहियूं न अल्लाह हिकिड़ो मुहम्मद बणायो आहे ॿियो न बणाईंदो चओ ॿियो मुहम्मद ॾाढे चओ ॿियो मुहम्मद न ईंदो हिकिड़ो मुहम्मद आयो आहे ही था चवनि किरोड़े मुहम्मद अल्लाह बणाए सघे थो मां थो चवां अल्लाह जो वाइदो आहे इन अल्लाह ला युखलिफुल मिआद अल्लाह जॾहिं वाइदो कयो आहे त मुहम्मद आख़िरी नबी आहे त पोइ ॿिया छो आणींदो था जे आणींदो त चइबो अल्लाह वाइदे ख़िलाफ़ आहे अल्लाह वाइदे ख़िलाफ़ चओ नाहे अल्लाह वाइदे ख़िलाफ़ नाहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वाइदो थो करे त मुहम्मद ख़ातमन नबीयीन जेको ख़ातमन नबीयीन त ॿियो नबी न ईंदो त इहो चवणु ग़लति आहे त किरोड़े मुहम्मद अची सघनि था मुंहिंजा दोस्त मालूम थियो त हिननि वहाबिन जो अक़ीदो कुफ़रियो अक़ीदो आहे काफ़िरनि वारे अक़ीदे खां बि बदतरीन अक़ीदो हिननि जो आहे ऐं हिन मुल्क में फितनो रुगो हिननि पैदा कयो आहे झेड़ा हिननि पैदा कया अॻे असांजा बुज़ुर्ग निमाज़ जी रोज़े जी हज जी ज़कात जी ॻाल्हि करे मसइला ॿुधाए हलिया वेंदा हुआ ही बेअदब पैदा थिया जन यारीअ जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं उर्स जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं नबीअ जे इल्म जे ग़ैब जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं हुज़ूर जे इख़्तियारनि जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं औलिया अल्लाह जे फैज़ मज़ारात ते वञण जे ख़िलाफ़ फतवाऊं ॾिनियूं नवां मज़हब पैदा कयूं पोइ जॾहिं नवां फितना पैदा थिया त असांखे दिफ़ा करणु लाज़िम आहे हक़ जो कलमो चवणो पइजी थो वञे हू गिला कंदा हल असां मुहम्मद अरबीअ जो शान बयानु कंदा आहियूं अब सच ॿुधाए नबी जी तारीफ़ आहे त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे इहा तारीफ़ आहे हुज़ूर सही फरमाईंदा इन्नी अरा मा ला तरौन व इन्नी अस्मउ मा ला तस्मऊन हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा खुदा पाक जो कसम आहे जो कुझु मां मुहम्मद ॾिसंदो आहियां सो तव्हां कोन ॾिसंदा आहियो ऐं जो कुझु मां मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधां थो सो तव्हां कोन ॿुधंदा आहियो मालूम थो त मुस्तफ़ा जी समात बि वसी आहे त बसारत बि वसी आहे अॼु टगड़नि जे ॻोठ ते बि मुंहिंजे मदीने वारे मीर जी निगाह आहे याद रखजा अॼु साईं तोखे ॾिसनि था अॼु महबूब करीम जी निगाह तुंहिंजे मुंहिंजे मथां आहे अॼु हुज़ूर खे ख़बर आहे त कहिड़ा आया आहिनि कहिड़ा वेठा आहिनि कहिड़ा ॿुधनि था पिया पर मुंहिंजा दा सभु ॿुधण वारा बि सचाईअ सां कोन ईंदा आहिनि के जासूस थी ईंदा आहिनि महबूब उन्हनि खे बि सुञाणे थो अवां सम्झो था न सही ॿियो न रुगो तव्हां पंहिंजे भर में ॾिसंदा वञो थोरो थोरो विढ़बो कोन चइबो कोन मारबो कोन पर भाड़े भुते खे अखि मां कढी छॾियो हा न साईं के अहिड़ा बि हूंदव
हिकड़न जा मुंह गुलाब जहिड़ा ॿियनि जा बूथ वरी जुलाब जहिड़ा हिकड़ा पिया बहकंदा खुश पिया थींदा महबूब जो शान पिया ॿुधंदा ॿियनि जे बूथ ते टिप हरी वसंदी वेंदी ओ मुंहिंजा दोस्त दुआ कर छल ख़ुदा मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमाए हाणे इहा ॻाल्हि यादि रखिजो त हे रुगो 11 12 उर्स मीलाद जी ॻाल्हि कान्हे बल्कि वहाबिन सां असांजो इख़्तिलाफ़ ज़मीन आसमान जे फ़र्क़ जेतिरो आहे हिननि जा अक़ीदा कुफ्र जा अहले सुन्नत जमात जा अक़ीदा आहिनि इस्लाम वारा हे जंहिं जंहिं ॻाल्हि खे शिरक चवंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह वा शिरक न आहे उन जो सबूत क़ुरान हदीस में आहे आओ त मां तोखे 2-3 ॻाल्हियूं अल्लाह ताला जे क़ुरान मां ॿुधायां तोखे ख़बर पइजी वञे त शिरक छाखे चइबो आहे तौहीद छाखे चइबो आहे रिसालत छाखे चइबो आहे शिरक ऐं तौहीद खे सम्झी वञनि त तमामु ज़मीन आसमान जेतिरी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी अल्लाह ताला खां दुआ आहे शल ख़ुदा तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे दुरूद पढ़ त मां तोखे ख़ुदा जे क़ुरान जो फ़ैसिलो ॿुधाईंदो हलां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तव्हां थका त न आहियो न कुझु मिड़ई थका हो पक अल्लाह ख़ुशि कंदो चओ आमीन मुंहिंजा अदा हाणे हिकिड़ो मसइलो मूंखे ॿुधायो वाइदा त घणा ई ॿुधा अथव मसइला बि ॿुधायो अदा मारींदो जीआरींदो केरु आहे वरी ॿीहर चओ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात तो अल्लाह ताला जो कुरान फरमाईंदो आहे जीआरींदो बि मां आहियां त मारींदो बि मां आहियां केरु जीआरींदो मारींदो पक चओ अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो आहे हाणे ॿी आयत ॿुधो अल्लाह जो नबी आहे हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो कुरान थो फरमाए इन्नी अख़लुक़ु लकुम मिनत्तीन कहैअत तैर फअनफुख़ु फीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह हजरत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी आहे पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कुरान शादी थो जे हजरत ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो मां चीकी मिट्टी ॻोहींदो आहियां चीकी मिट्टी ॻोहे लताड़ींदो आहियां लताड़े हुनखे पिनोड़ो बनाईंदो आहियां पिनोड़े बनाइण खां बाद में उन मिट्टीअ जा पखीअ जी शक्ल बनाईंदो आहियां अल्लाह जो नबी फरमाए थो फअनफुख़ु फीहि पोइ मां पंहिंजे लाइ थो चवे मां ईसा उन पखीअ जे ठहियल सूरत मिट्टीअ वारीअ में फूक ॾींदो आहियां छा ॾींदो आहियां उसे छा थी पवंदो आहे चओ थो फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह मां ईसा नबीअ जे फूक ॾियण सां उहो मिट्टीअ जो पिनोड़ो पखी थी उॾामी हलियो वेंदो आहे ख़ालिक़ केरु पर ईसा थो चए अख़लुक़ु मां बि ख़ालिक़ थींदो आहियां रगड़नि जे ॻोठ जे परे पासे वारा वहाबी ॿुधायो अल्लाह बि ख़ालिक़ ईसा बि ख़ालिक़ क़ुरान थो चवे ख़ुदा शिरक थो सेखारे छा चओ न अल्लाह चवे मां बि ख़ालिक़ ईसा चवे मां बि ख़ालिक़ पैदा करण वारो अल्लाह ईसा अलैहिस्सलाम चवे थो मां थो पैदा कयां और मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿी ॻाल्हि मज़े जी ॻाल्हि ॿुधायां अञा अल्लाह जो नबी मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधाए उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम मां ईसा नबीअ खे इहा बि ताक़त आहे जो अवां घरां मानी खाई ईंदा हो मुंहिंजे कचहरी में अची वेहंदा हो पोइ मां ईसा नबी तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त छा खाई आया हो छा घर रखी आया आहियो हाणे मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां ॻोठो लाड़काणे वारा छा खाई आया नए देरे वारा छा खाई आया मां होटल वारा छा खाई आया हो मुंहिंजा प्यारा दोस्त मूंखे कहिड़ी ख़बर अलाए खाई बि आया हो अलाए कोन खाई आया हो पर अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो जेको खाई आया हो पेट में अथव उहो त ख़बर आहे मतां चओ त रूबरू हो पर जेको घर बचाए ज़ख़ीरो करे रखी आहे उहा बि मूंखे ख़बर आहे तफ़सीर मदारिक वारे लिखियो आहे
ईसा अलैहिस्सलाम नंढड़ो पोइ सारे ॻोठ जा ॿारड़ा जेके हुन जे हम उमिरि हा अबा हिक जेॾा रांदियूं खेॾंदा आहिनि न ईसा अलैहिस्सलाम जा संगती ॻोठाणा अची विया ॻोठ जा ॿारड़ा अची ईसा अलैहिस्सलाम सां रांदि खेॾनि पोइ उन पंहिंजे साथनि खे चवे दीन मोहम्मद जी साईं तो वारी माउ पेटीअ में गुड़ लिकाए रखियो थी वरी ॿिए खे चयो गुलाम कादर जी से तुंहिंजे अमड़ मिस्री रखी थी तुंहिंजे माउ फुला रखिया थी तुंहिंजे भेण फलाणी शइ रखी थी ॿार जो घर वञनि त माधाण अम्मा गुड़ ॾे अब्बा कोन्हे मायूं से तोड़े भली टप में अब्बा कुरान जो कसम ख़ैर लॻंदो आहे अब्बा कंदियूं आहिनि न साईं वञण जो ख़ैर जो घर में ॿार त माधाण वरी ॿारनि खे त ॾस पको मिलियल हुजे अमड़ चए मूंखे क़ुरान जो कसम आया फलाणे तौरे ते इंजील जो कसम आहे कुझु बि कोन्हे ॿार चवे अम्मा फलाणे पेतीअ जे फलाणी कुंड में ॻाढ़ीअ गोथरी में जो पई आहे माउ चवे हिनखे बिना कंहिं ॿुधायो अची ॻोठ में ॻाल्हि सॼे ॻोठ में हली सुभान अल्लाह चओ अञा ॾाढे चओ सुभान अल्लाह दोस्तो अज़ीज़ो आख़िरकार ॻाल्हि खुली पई कीअं ॻाल्हि खुली सभिनी चयो त ॿारनि खे रोकियो इनखे ॾसे थो त ईसा नबी ॾसे थो हाणे सॼे ॻोठ जा ॿार गॾु करे वेड़े हिकिड़े खणी कोठी में बंदि कयो ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इंतज़ार कयो कोन आया ॿार पाण सिधो उन ॻोठे जे मथां वञी बीठा ॿारड़ा काॾे कयो कढो त रांदि खेॾूं सोचींदा हलिजो कोठे में छा आहे हाज़ा खनाज़ीरुना छो त ईसाई मुंहिंजा दोस्तो हुन ज़माने में खिंज़ीरनि खे पालींदा हुआ खिंज़ीरनि खे ॾुहंदा हुआ धारींदा हुआ ईसा अलैहिस्सलाम खे टारण जे लाइ कूड़ हणी चयूं हिन कमरे में असां पंहिंजा खिंज़ीर बंदि कया आहिनि ॿार असांजा किननि खे तूं भली ॿिए हंधि हलियो वञ हिते कोन्हनि खे नंढड़े ईसा अलैहिस्सलाम जे ज़ुबान मां निकिरी थो वञे जे खिंज़ीर आहिनि त खिंज़ीर हूंदा दर जो खणी खोलनि त सॼे ॻोठ जा ॿार खिंज़ीर हिकिड़ो बि माण्हूअ जी शकल में कोन्हे सभई सम्झी विया त असां अल्लाह जे महबूब नबीअ सां कूड़ ॻाल्हायो आहे उनखे असां ग़लति चयो आहे तंहिंजे करे अल्लाह ॾमिरजी पियो आहे पंहिंजे नबीअ जे ज़ुबान खे ख़ुदा रद्द कोन कंदो आहे अल्लाह जो नबी हा कंदो आहे त हा थी वेंदी आहे न कंदो आहे त न थी वेंदी आहे ख़ुदा जे नबीअ जी ज़ुबान में पावर हूंदो आहे तंहिंजे करे हाणे ईसा खे राज़ी कयो साईं ग़लती माफ़ थिए असांजो ॾोहो आहे हिते असांजा ॿारड़ा हा असांजा बचड़ा हा पुटड़ा हा असां तोसां ठगी पे कई खिंज़ीर कोन हा ॿारड़ा हा ईसा अलैहिस्सलाम नबी आहे नबी रहमत जो घर हूंदो आहे अल्लाह जो नबी फरमाए थो जे खिंज़ीर न हा ॿारड़ा हा त भला ॿार थी वेंदा दर जो खोलियो त ॿार निकिरी आया सॼे पाकिस्तान जा वहाबी देवबंदी गॾु कयो चई ॾेखारणी उन्हनि जे ज़ुबान में ताक़त आहे न अल्लाह जे नबीअ वलीअ जो ज़ुबान में ताक़त चओ चओ आहे अल्लाह जे वलीअनि जे ज़ुबान में ताक़त आहे नबीअनि जे ज़ुबान में ताक़त आहे उहो नबी सगोरो थो फरमाए उनब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम अवां पंहिंजे घरनि में जेको जो बचाए रखी आया हो उहा बि मूंखे ख़बर आहे छो त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे मूंखे ॿुधाई वाह बि चवंदा त ग़ैब जी ख़बर अल्लाह खे आहे ईसा कीअं पियो ख़बरूं ॾे वाह बि चवंदा त ख़ालिक़ अल्लाह वा ईसा कीअं पियो चवे मां ख़ल्क़ींदो आहियां कुरान ॿुधो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे लाइ फरमायो आहे इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे त मुंहिंजो शान आहे मेराज वारी हदीस में इन्नहु हुवस समीउल बसीर मां रब समीउ बि आहियां बसीर बि आहियां ॿुधंदड़ बि आहियां ॾिसंदड़ बि आहियां पर हेॾो वरी पंहिंजे लाइ इहा चई वरी माण्हूअ जे लाइ थो फरमाए फजअलनाहु समीअन बसीरा इंसान खे बि मां रब करीम जे ज़ात बाबरकात समीउ बि बणायो आहे त बसीर बि बणायो आहे पता नहीं माना ताला जो कुरान शिरक तो सिखारे इंसान भी समी बसीर अल्लाह भी समी बसीर
अल्लाह ताला पंहिंजे लाइ फरमायो इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो अल्लाह ताला पंहिंजे बाननि जे लाइ रऊफ़ भी आहे त रहीम भी आहे। या सिफ़त रऊफ़ रहीम अल्लाह पाक जी आहे। पर वरी ॿिए पासे ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए मां रब भी रऊफ़ुर रहीम आहियां त मुंहिंजो मिठड़ो मुहम्मद भी रऊफ़ुर रहीम आहे। पोतां जी माना त शिरक सेखारे क़ुरान थो चओ न चओ अलाह शिरक न सेखारींदो आहे ज़ोर सां चओ अलाह शिरक खां झलियो आहे। अल्लाह से फरमाए इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक वॾो ज़ुल्म आहे। ला तुशरिकू बिल्लाह अल्लाह सां कंहिंखे शरीक न बनायो। पोइ भला जेकॾहिं अल्लाह सां शरीक न बनाइजे पोइ हे शिरक जूं ॻाल्हियूं कीअं। अल्लाह बि गफ़ूर रहीम मुस्तफ़ा खे बि रऊफ़ रहीम ठाहे। अल्लाह बि ख़ालिक मालिक पैदा करण वारो। ईसा बि चवे इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन तीन कहयति तैर। अल्लाह बि आलिमुल ग़ैब। ईसा बि चयो उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदख़ुरून मां बि ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहियां। हाणे मूंखे ॿुधाए त कीअं। रब ताला फरमाए मां बि समीउ बसीर आहियां। इंसान खे बि समीउ बसीर मां बनायो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो पोइ कहिड़े नमूने सां असांखे सम्झ पवे त शिरक छा खे चइबो आहे तौहीद छा खे चइबो आहे। बसि थोरी ॻाल्हि आहे ॿिनि अखरनि में तव्हां सम्झी वेंदो। मुंहिंजा दोस्त शिरक तॾहिं हुजे जॾहिं असांजो अक़ीदो हुजे त रऊफ़ रहीम हुजणु इल्म ग़ैब हुजणु ख़ालिक हुजणु ख़ल्क़णु इहो पंहिंजे कुवत ताक़त सां पाण हुजे त पोइ इहो अल्लाह पाक खां सवाइ ॿिए जे लाइ मञणु शिरक आहे। पर जे इहो अक़ीदो रखिजे त इहे सभई ताक़तूं अल्लाह पाण पंहिंजे बाने खे ॾींदो आहे त शिरक कोन थींदो। छो त ॾियण वारो केरु आहे ॾाढो चो ॾियण वारो केरु आहे। पोइ जॾहिं अल्लाह ताला ॾिए थो त शिरक आहे कोन। मुंहिंजा दोस्त शिरक शिराकत मां वरितल आहे। शिरक शिराकत मां वरितल आहे। शिराकत जी माना हिकु जहिड़ो हुजणु कमियत में कैफ़ियत में सिफ़त में हक़ीक़त में ज़ात में। जेकॾहिं उन जहिड़ो मञई त पोइ शिरक आहे। असां चवंदा आहियूं अल्लाह ताला आलिमुल ग़ैब आहे चओ असांजो अल्लाह हो। पर असां रसूलुल्लाह ला कोन चवंदा आहियूं त रसूलुल्लाह आलिमुल ग़ैब आहे। असां चवंदा आहियूं आलिमुल ग़ैब ख़ुदा जी ज़ात आहे। पर रसूलुल्लाह खे अल्लाह ताला ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। चओ चओ मुस्तफ़ा खे ख़ुदा ग़ैब जो इल्म हक़ीक़त में जियारण मारण वारो अल्लाह आहे। चओ हक़ीक़त में जियारण मारण वारो पर अल्लाह जे कुदरत सां जियारण वारो ईसा नबी भी आहे। कंहिंजी कुदरत सां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हक़ीक़त में ॿेड़ा तारण वारो अल्लाह आहे। पर मुंहिंजा दाजे अल्लाह जो वली पीरान पीर दुआ घुरे त दुआ सां अल्लाह खे मिंठ कंदो आहे। अब्दुल कादर जी दुआ क़बूल थींदी आहे। बुढा ॿेड़ा तरी वेंदा आहिनि। शिरक नाहे छाजे करे जो पीरन जो पीर भी खुदा जे दरबार में अर्ज़ कंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे बाने जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। हक़ीक़त में तारींदो अल्लाह आहे। पोइ जे अल्लाह तारींदो आहे ऐं अल्लाह जे वलीअ जी दुआ क़बूल कंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त पोइ शिरक थींदो ई कोन को। छाजे करे त अल्लाह पाक जे ज़ात जी कुदरत चइबी आहे। नबीअ जो मोजज़ो चइबो आहे। वलीअ जी करामत चइबी आहे। करामत भी हक़ आहे मोजज़ो भी हक़ आहे त अल्लाह जी कुदरत भी जेको कुदरत जो मुनकिर आहे सो भी काफ़िर आहे। जेको मोजज़े जो मुनकिर आहे सो भी काफ़िर आहे। जेको करामत जो मुनकिर आहे सो भी काफ़िर आहे। जे ईसा अलैहिस्सलाम बिना पीउ जे माउ जे पेटां ॼमे माउ आहे पीउ कोन्हे त इनखे अल्लाह जी कुदरत चइबो आहे। छा चइबो आहे ॾाढे जो छा चइबो आहे ॾाढे चओ छा मां पैदा थियो माउ जे पेटां। छा मां पैदा थियो अबो आहे से
पर जे भला अल्लाह जो नबी सालिह अलैहिस्सलाम दुआ घुरे जबल फाटे डाची निकरे गोरो ॼणे खीर हुजे कुदरत वारी डाची 4-5 किलो खीर हुजे ऐं हीअ जेका हज़रत सालिह अलैहिस्सलाम जे दुआ सां जबल मां डाची पैदा थी आहे हिकिड़े थण मां खीर पियो वहे ॿिए थण मां माखी पई वहे टे थण मां शरबत पियो वहे चौथे थण मजा मजादा थधे पाणी जी नहर पई वहे हज़ारे माण्हू सुबुह खां शाम ताईं ॾुहनि डाची ओगर वरायूं बीठी आहे खीर खुटे ई कोन इहा नबीअ जो मौजज़ो चयो हो नबीअ जो ॾाढे जो नबीअ जो अल्लाह जी कुदरत भी बरहक आहे नबीअ जो मौजज़ो भी बरहक आहे वलीअ जी करामत भी बरहक आहे मुजादा बगदाद जो शहर आहे चओ सुभान अल्लाह बगदाद वारनि काफ़रनि जी आदत हूंदी हुई जेकॾहिं का माई शादी कंदी हुई उन्हनि जे रस्म रवाज मुताबिक़ निकाह खां पोइ माईअ खे हलवे जो थाल भरे ॾींदा हुआ त बुत खाने मां फेराए खणी सौण करे मोटी आहे त पोइ तबरुक करे विरहायूं इहा हमेशह खां रवाज हूंदो हो बगदाद जा हिंदू काफ़र जेके हूंदा हुआ उहे हलवे जो थाल भरे शादीअ वारे राति माईअ खे ॾींदा हुआ माई बुत खाने मां फेराए मोटे खणी ईंदी हुई पोइ वरी पाण में विरहाए खाईंदा ॻोठ में हिकिड़ी काफ़िरानी माई अध चरी आहे उन्हीअ खे थाल ॾिनो त फेराए आहे हुनखे सम्झ कान पई बुतनि खे पई चवे खा हुन जे ख़्याल में त खाईंदा आहिनि उन न खाधो वरी ॿिए खे चई टे खे चई कहीं बुत न खाधो अबा बुत खाईंदा आहिनि साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद साहब अल्लाह जन्नत नसीब फरमाए फरमाईंदा हुआ कि मां मुरादाबाद पढ़ंदो हुउसि मुरादाबाद हिंदुस्तान में आहे मदरसे मां निकिरी चे हिकिड़े ॼाणे ॿाहिरि वियासीं मंदर हो तालबन जो ख़ाली ॾिसूं हली कि मंदर इहे ख़ाली पियो हो दर दरियूं बि भॻा पिया हुआसीं कि असांजो ॾिठो हिकिड़ो कुतो हलंदो आयो अचण सां जी टंग खणी बुत जे मथां पेशाब खे काई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मां दिल में सोचियो त कीअं गुमराह थिया आहिनि हिंदू काफ़र बुत परस्त जेको कुते खे मुटण खां नथो रोके सघे सो हिननि जो ख़ुदा किथां आहे मुंहिंजो ख़ुदा बेनियाज़ आहे चओ असांजो अल्लाह पाक आहे ॾाढे जो असांजो अल्लाह ख़ैर उहा माई सभिनी जेके बुत खाने में 10-15 बुत पिया हुआ थाल सभिनि जे आॾो फेराए फेराए कंहिं बुत न खाधो उहा चरड़ी ई न सही दिल में सोचई त ॿियनि खां खाईंदा आहिनि माखऊं कावड़ियल आहिनि रोईंदी पोइ ते मोटी आहे थाल मथे ते रोंदी पई अचे हाय हाय मुंहिंजो महबूद मूंखां कावड़जी वियो मुंहिंजो अलाह मूंखां कावड़जी वियो हाइफ़ मुस्लमान तुंहिंजे हाल ते हिंदाणी आहे काफ़िराणी आहे बुत खे सम्झे थी त कावड़जी वियो आहे त हुनखे ॾुख थी पियो आहे तूं पंहिंजे वाहिदुल क़हार खे राज़ी कोन नथो करी पियो कॾहिं अखियुनि मां ॻोढ़ा कोन वहाई त मुंहिंजो अलाह मुंहिंजे मथां राज़ी थी पवे बहरहाल जीअं जो ॿाहिरि आई साम्हूं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी अचे पियो माईअ खे रोंदे ॾिठई मुंहिंजा दा रोंदन के अल्लाह वारा खिलाईंदा आहिनि रोंदन के अल्लाह वारा रिझाईंदा आहिनि पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी उन माईअ खे चयो आहे ओ मुंहिंजी पाड़ेसराणी काफ़िराणी छो थी रोए चई क़िबला मां कुटी खणी वई हुयसि हलवो खणी वई हुयसि बुत खाने में असांजे अलाहनि न खाधो आहे ॿियनि खां खाईंदा आहिनि मूंखां न खाधो मूंखे ॾुख थी पियो आहे अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था हली आ मूंसां गॾिजी जंहिंखे चवे तंहिंखां खाराए ॼाण सुभान अल्लाह था चओ माई ख़ुशि थी पई हल अॻियां पीरनि जो पीर आहे पुठियां उहा हिंदुनि जी माई आहे बुत खाने में जंहिं महिल मुंहिंजा आदा हिंदू वेंदो आहे त बुतनि जे आॾो झुकंदो आहे पर जंहिं महिल अल्लाह जे वलीअ जा कदम पिया त बुत झुकनि पिया फ़र्क़ु आहे या न आहे काफ़र वञे त बुतनि जे आॾो झुके अल्लाह जो वली वञे त बुत झुकी सजदा कनि पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाता हाणे जेको चवी तंहिंखे खाराइजाए हिकिड़ो सभिनि में जेको वॾो सीटियल हो वॾो चई इन्ही खे खाराए पीरान पीर रहमतुल्लाह अलैह थाल खणी चई खा हाणे बुत कीअं खाईंदो ॾेखारणो आहे वरी ॿीहर चऊं खा कोन खाधई वरी फरमायो टियों दफ़ो खा न खाधई पाण जूतो लाथऊं
जूतो मुबारक लाहे थाल अगते करे ठकाओ खणी वजे मथे में कढायूं खा। खुदा पाक जो कसम करामात तुझे किताबन में लिखियल आहे। गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह जो मोचड़ो लगंदो वयो ओ पत्थर जो बुत बिनी हथन सां शुरू थियो। हड़पूं गड़पूं छड़पूं ईरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाया हाणे त बस खुश थी न सही चई इज्जत सां न खाधई बेइज्जतो थी खाधई। इज्जत सां खाए हा त सुठो हो। पाण फरमायो त इज्जत या ज़िल्लत बहरहाल खारायो मां साण तूं वञ। हीअ असीं हाणे कुॾंदी टपंदी ख़ुशियूं कंदी अचे त मुंहिंजो हलवो खाधई। थाल ख़ाली माइटनि खे माइटनि जो हलवो चई खाराए आई आहियां। चरी थिया छा खाईंदा ई न आहिनि। सदियूं गुज़रियूं असां खां कोन खाधऊं। चई हलो त मां वरी तव्हांखे ॿीहर खाराए ॾेखारियां मूंखे नुस्ख़ो अची वियो आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्तो अदीदो अॻे हिकिड़ो थाल हो हाणे 15 थाल सभु कंहिं घरनि में थाल भरिया। उहा अॻ में चरी शुरू थी आहे पोयां ॿिया शुरू थिया आहिनि। जंहिंमहिल बुत खाने में पहुता उहा चए पई त हिनखे थी खारायां। थाल खणी चए थी खा। हाणे बुत किथां खाए खाराइण वारो त जवान ॿियो हो। माईअ चयो त खा वरी बि न खाधई। टियों दफ़ो थी चए खा न त सॾु थी कयां अब्दुल कादर जीलानीअ खे। अड़े मुझे पीर जड़ो कंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। सुभान अल्लाह त चओ। और गौसल आज़म जा मुरीदो ॾाढे सुभान अल्लाह चओ। मुझे पीर जड़ो कंजो पीर लया सभई चओ मुझे पीर जड़ो कंजो पीर लया दर खोड़ मगर दस्तगीर लया दर खोड़ मगर दस्तगीर नया। गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द जे सारी रूह ज़मीन जे मथां आसमान छायो पयो आहे। पीरान पीर फरमाईंदो आहे रूह ज़मीन जे मुरीदनि जे मथां बि मुंहिंजो हथ ईअं आहे। लाड़काने में हुजे रते देरे में हुजे शाहपुर में हुजे लाहौर में हुजे बगदाद में हुजे हिंदुस्तान में हुजे अजमेर में हुजे दिल्ली में हुजे दखन में हुजे। गौसल आज़म जीलानी फरमाईंदो आहे असां वलियनि जे हथ खे ख़ुदा ताला फरमायो यदहुल्लती यब्तशु बिहा। अल्लाह जे वलियनि जो पंहिंजो हथ न हूंदो आहे। रब चवंदो आहे वलियनि जो हथ मां थी पवंदो आहे जंहिंसां पकड़ींदा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह जो वली गौसल आज़म फरमाए थो मुरीद घबराए न सॾण तुंहिंजो कमु आहे त पहुचण मुंहिंजो कम। चओ मुझे पीर जड़ो कंजो पीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। गौसल आज़म फरमाइंदा लौ कान मुरीदी बिल मशरिक़ व अन बिल मग़रिब व कशफत औरतहू लसतरतहा। मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां। मुश्किल अची वञेसि सॾु कंदो त पहुची वेंदोसांसि। असां ॻाल्हि कयूं असां सुन्नी ॻाल्हि कयूं न त हिननि जा मौलवी चीखूं कनि रड़ियूं कनि अड़े ज़ुल्म। अल्लाह मोड़े साईं मौलवी साहब बदरदीन थो चवे त पीरान पीर तारे
अब्दुर्रहीम शर्क थो सेखारे पर मां तो चवां अंधा हलिया असांजी ॻाल्हि न मञ पंहिंजे पीर मौलवी अशरफ अली थानवी जो किताब इफ़ाज़ात यौमिया तव्हां लिखियो आहे अंधा लिखंदा बि तव्हां हो छपींदा बि तव्हां हो विकिणंदा बि तव्हां हो ॾोकड़ बि तव्हां वठंदा हो असां ख़रीद करे रुगो दांगी तव्हांजे मुंहं ते घुमाईंदा हो अचो त मां तव्हांखे ॾेखारियां मौलवी अशरफ अली थानवी चयो आहे हिकिड़ो ॿेड़ो न पीरान पीर कई ॿेड़ा तारिया केर थो चवे चो अशरफ अली चो केर थो चवे अशरफ अली थानवी वहाबी वो तो चवे त हिकिड़ो ॿेड़ो तव्हां हिकिड़ो था ॻाल्हि कयो गौसल आज़म कई ॿेड़ा तारिया अल फज़्ल मा शहिदत बिहिल आदा हक़ कोई सच उन्हीं के चइबो आहे जो दुश्मन भी शाहिदी ॾे अदा हा न सही दुश्मन भी मञे त सची ॻाल्हि आहे ख़ुदा जो कसम आहे मौलवी अशरफ अली थानवी त ॿी बि ॻाल्हि लिखी आहे लिखे थो पियो हिकिड़ो माण्हू मरी वियो क़ब्र में मलाइक आया पुछनिसि पिया मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे वमन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो आहे वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे अबा क़ब्र में पुछाणो थींदो या न ॾाढे ॻाल्हि पुछाणो थींदो पुछाणे जे टाइम ते जेके मलाइक ईंदा आहिनि तन खे चइबो आहे मुनकिर ऐं ॾाढे चओ बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जमल वीचारी माई ससु ही क़ब्र में वई पकरार फिरी आयुसि दुआ घुरई ओ मौला मां तुंहिंजे पुनहल जी अमानत आहियां मूंखे हिन ज़ालिम बदूअ खां बचाए जा ज़मीन फाटी पई आहे माई लही वई आहे क़ब्र में वई आहे मुनकिर नकीर अचनि था भिटाई सां फरमाए थो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई उभो उधी तन खां पुनहल पुछाई त इदा अदा इतां ई को ॾिठो असां थो पुन्हूअ जो माईअ जे लिखे ते मुनकिर नकीर न आहिनि मुंहिंजे पुनहल जो पैगाम खणी आया अची इज़राइल मलकुल मौत अची इज़राइल सुती जाॻाई ससु ही चओ सुभान अल्लाह अची इज़राइल सुती जाॻाई ससु ही पर पई ड्रोड़ा ए दलील त पुनहल माण्हू मोकिलियो जंहिंखे जेको दिल भर यादि हूंदो आहे त मरण घड़ी बि उहो यादि हूंदो आहे मूंखे कॾहिं इन पासे वञणु थींदो आहे जिथे माईअ ससु जी क़ब्र आहे मुंहिंजा अदा लस बेले वारे रस्ते ते ॻोठ जो नालो आहे विंदुर छा आहे नालो साईं उन विंदुर जे भर में माईअ जी क़ब्र आहे मां उते वियो आहियां जंहिंमहिल क़ब्र फाटी आहे अंदरि वई आहे पुनू पेर खई वियो आहे बकरार वेठो आहे अबाहे हेड़े आरे पारे औरत जे अंदरि लही वई आहे भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए पो जो पुनहल मथां बीठो आहे त अंदरों आवाज़ पियो अचे पुनहू आओ पेही सोढ़ी भा इमम नहीं हितड़े बाग बहार या ॿिया मेवा मंझे उठो नूर नबी करीम जो त्या सरहा सभे पो केच ख़बर पई त पुनहू ससु हीअ गॾियो दोस्तों अजीजो पुनहल बि दुआ घुरी आहे ज़मीन फाटी पई आहे पुनू बि माईअ ससुअ सां मिली वियो आहे ओ मुंहिंजा अदा क़ब्र ताईं कंदी वई अबाणा अबाणा जंहिंखे जेको यादि हूंदो आहे उहो ई मरण महिल यादि ईंदो आहे अशरफ अली थानवी थो चवे पियो माण्हू मरी वियो आहे क़ब्र जे हवाले आहे पुछनि था मर रब्बुक वमन नबीयुक वमा दीनुक तुंहिंजो रब कहिड़ो तुंहिंजो नबी कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो उहो क़ब्र वारो पियो चवे अदा मूंखे रब जी ख़बर न आहे नबीअ जी ख़बर न आहे मूंखे दीन जी ख़बर न आहे एतरी ख़बर आहे त मां मिस्कीन अब्दुल कादर जीलानी जा कपड़ा धोंदोसि मां पीरान पीर जो धोबी आहियां पीरान पीर जे ख़िदमत में हूंदोसि मूंखे त ॿी का बि ख़बर कान्हे का दोस्तो अजीजो मलाइक ख़ुदा जे दरबार में विया या अल्लाह हिकिड़ो बानो आयो आहे अजीब बानो आहे पुछूं था रब कहिड़ो पुछूं था नबी कहिड़ो पुछूं था दीन कहिड़ो असांखे का वर्दी कोन थो ॾे चवे थो त मां अब्दुल कादर जीलानी जो मुरीद आहियां उन जो धोबी आहियां रब्बुल आलमीन फरमायो मलाइक जेको मुंहिंजे अब्दुल कादर जीलानी खे सुञाणे तैतां भी पुछाणो माफ़ छो त अब्दुल कादर मूंखे सुञातो आहे कंहिंखे सुञातो आहे ॾाढे चो ज़ोर सां कंहिंखे सुञातो अथई हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह सुञातो आहे रब खे रब थो चए जेको मूंखे सुञाणे उन मुंहिंजे सुञाणंदड़ खे जंहिं सुञातो तंहिंतां बि पुछाणो माफ़
तॾहिं असां सुन्नी चवंदा आहियूं त वलियनि खे सुञातो त बि बेड़ा ई पार, औलिया अल्लाह जी दामन वरतो त बि बेड़ा ई पार। मता चओ त अब्दुर्रहीम हथरादू ॻाल्हि ठाही आहे। ॿुध क़ुरान, अल्लाह ताला फरमाईंदो आहे या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। मां अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कयो ऐं मुंहिंजनि सचनि बाननि जी सोहबत अख़्तियार कयो त तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे वलियनि जी दामन नसीब फरमाए, इन बेअदबनि खां बचाए। जिहाद 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 रुगो पैसनि जे पुठियां, हे से तालिबान हन, हे सही मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जैश ए मोहम्मदिया, हे लश्कर तैयबा है। बाबा हलो अफगानिस्तान, हलो अफगानिस्तान। अबा सच ॿुधात अफगानिस्तान वारा काफ़र हन या मुसलमान हन? हथ मथे खणी चओ मुसलमान हल, ॾाढे चओ मुसलमान हल। छा मुसलमान मुसलमान सां विढ़े इहो जिहाद आहे? ॾाढे ॻाल्हायो। मां तव्हांखे रसूलुल्लाह जी हदीस थो ॿुधायां ऐं इन मुल्हनि खे चैलेंज थो कयां, मुंहिंजा दा मुंहिंजी ॻाल्हि खे को ग़लति साबित करे त मां 10 लख रुपया इनाम ॾियांसि। हिन जे पीउ खां बि ताक़त न आहे जो अब्दुर्रहीम जी ॻाल्हि खे ग़लति साबित कर। मुंहिंजे रसूलुल्लाह फरमायो आहे जॾहिं मुसलमान मुसलमान सां विढ़ंदो आहे त मुसलमान मरण वारो बि दोज़खी, मारण वारो बि दोज़खी। साहबन पुछो या रसूल अल्लाह, जेको मारे थो उहो त दोज़ख में वेंदो जो मुसलमान मारियई, हुन कहिड़ो ॾोह कयो? पाण करीम ने फरमाया त हू जेको मरी वियो आहे उन मरी वञण वारे जी नियत बि हुनखे मारण जी हुई। सम्झो था अलाए न, हुन जी बि नियत ही हिनखे मारिया, हिन जी नियत आहे हुनखे मारिया। पोइ ॿई जॾहिं हिक ॿिए खे न मारण जी नियत करे वेहण आया, पोइ मरंदो त हिकिड़ो न सही, पोइ जेको मोह हुज़ूर से फरमाइनि था बुरे इरादे जे करे ॿई दोज़खी हन। तंहिंजे करे असां चवंदासीं मुसलमान खे न विढ़ायो। अफ़गानी असांजा भाउर हन, असांजा मुसलमान हन। उहा पार्टी आहे त बि मुसलमाननि जी आहे, जे होॾो ॿी पार्टी आहे त बि मुसलमाननि जी आहे। उन खे फ़ासिलिहू बैन अख़वैकुम, अल्लाह जो क़ुरान थो चवराए, उन भाइरनि में सुलह करायो, वेढ़ायो न। जेके हितां भर्ती करे जंग जे लाइ मोकिलनि था उहे पाण बि दोज़खी हन, जन खे मोकिलनि था से बि दोज़खी आहिनि। जेके हितां मोकिलनि था से बि जहन्नमी हन, जेके उते वञी मरंदा उहे बि जहन्नमी हन। जिहाद आहे कोन? जे जिहाद आहे त कश्मीर जो जिहाद आहे, जे जिहाद आहे त हिंदुस्तान सां जिहाद आहे, जे जिहाद आहे त फ़लस्तीन सां जिहाद आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अफ़गानिस्तान सां जिहाद कोन्हे। हे मुल्हनि रुगो पैसनि फबाइण जे लाइ धंधो ठाहियो आहे। दुआ कर ख़ुदा जा लानती टोले खां असांखे बचाए छॾे। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। हाणे त वरी ख़ुदा पाण में लॻाई अथनि। अख़बार में पढ़ो था न ॻाल्हि, साईं ॿुधाइनि हण जो खणी कराची में त 6 वहाबी चट शिया न दॿियुनि, हे वरी कावड़ बार हण जो खणी मकान में त 15 वरी मवाली चट। ॿिन्ही खे ख़ुदा पाण में वेड़ाए छॾिया। सुन्नत जमायत वारनि जो मुहाफ़िज़ अल्लाह आहे। चओ आमीन। आहे न मुहाफ़िज़ अल्लाह? पर असां जहिड़े ते चवनि या मुड़ुस थी वेह या मुड़ुस जे पाड़े थी वेह, हा न साईं, या मुड़ुस थिजे पीर पीरा मुर्शिद मीरा। वाह सचल सरमस्त पीर, वीचारो को दरिया हवा तव्हांखे त वेझो आहे। पीर पीरा मुर्शिद मीरा, नाम किथे जंज टुटन ज़ंजीरा। वाह सचल साईं, चओ भला मूंसां गॾिजी पीर पीरा मुर्शिद मीरा। ॾाढे पीर पीरा मुर्शिद मीरा, नम किथे जंज टुटन ज़ंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हाँ, यार दी घड़ोले भर दिया। सुभान अल्लाह। त ॾाढे चओ कामिल मुर्शिद कर दी हाँ, यार दी घड़ोले भर दिया। यार दी घड़ोले भर दी हाँ, बरदी तह दिल भर दी हाँ, यार दी घड़ोले भर दी हाँ। असांजो इहो अक़ीदो आहे, यारां को जो नहीं मनेंदा। महबूब जे साहबनि जा आशिक़ो चओ सुभान अल्लाह। यारां को जो नहीं मनेंदा। कहिड़ा यार? महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधिया पाक गली। यार गुला नबी महे सर्व मरी संज करे। हाँ न सही। वाड़े फ़कीर तुंहिंजा झर झग में महबूब जे नात जा नारा।
चवे तो महबूब मिठे जे प्यारन जी असां गोले लधिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली साहबा के मनीदा हो ना चवे तो यारा को जो नहीं मनेंदा गाल वॾी आहे यार सभु न सही अबू बकर यार उमर यार उस्मान यार अली यार ताबई यार पीरान पीर यार कलंदर यार भिटाई यार सभई मुझे महबूब जा गुलाम आहिनि या न चए तो यारा को जो नहीं मनेंदा सचल ॿिन्ही खे कुटको कढियो आहे चए तो यारा को जो नहीं मनेंदा मुफलिस ते मफ़ऊल रहेंदा समझी विया हूंदो वधिक चवण जी ज़रूरत कान्हे जो तो यारा को जो नहीं मनेंदा मुफलिस ते मफ़ऊल रहेंदा तरक तिन्हा को कर दी हाँ यार दी घड़ोले हाणे थका हो सही थकरी पिया चओ भला तरक तिन्हा को कर दी हाँ यार दी घड़ोले भर दी हाँ भरदी तह दल भर दे हाँ यार दी घड़ोले भर दे हाँ जो राफिज हाफिज कॾा न थी वे जेको पीरान पीर जो दुश्मन आहे सो क़ुरान जो हाफिज थींदो ई कोन राफिज़ी खे क़ुरान यादि थींदो ई कोन राफिज हाफिज कॾा न थी वे ना वलीउल्लाह ते मूतू जीवे साख सची मैं भर दी हाँ यार दी घड़ोले साख सची मैं भर दी हाँ यार दी घड़ोले भर दे हाँ जो तो है दामाद अली दा उमर चो सुभान अल्लाह वाह जो गाल तो करे है दामाद अली दा उमर कलसूम बीबी दा शोहर कर दी बात खबर दी हाँ यार दी घड़ोले भर दे हाँ यार दी घड़ोले भर दी हाँ बरदी तह दल भर दी हाँ यार दी घड़ोले भर दे हाँ अल्लाह से इशल तवां असां के वलियन जी सहाबन जी मुस्तफ़ा जी दामन नसीब फरमाए अहल बैत जी मोहब्बत नसीब फरमाए मुंहिंजा दोस्तों दुआ घुरो अल्लाह से टगड़न जे ॻोठ ते रहमत वसाए मां ॿ दफ़ा कोन अची सघियोसि वीचारनि नंढा प्रोग्राम रखिया हा पर आहे सभु अल्लाह जे हथ में बाबा कंहिंजे हथ में आहे पर जे तक़दीर में अॼु अचणो हो त अॻे कीअं अचां मां वस घणो ई कयो पर ॿई दफ़ा इत्तिफ़ाक़ कयो जो बीमार थी पियुसि माण्हू ताला छा सम्झंदा हूंदा कुझु बि न सम्झो बसि ईअं सम्झो त ख़ुदा जी मर्ज़ी ही अल्लाह ताला वरी मूंखे ख़ुशी आहे जो अॼु पंहिंजे वाइदे निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई पर भला जे ख़ुदा जी अॼु बि मर्ज़ी न हुजे हा त ख़ुदा जी मर्ज़ी आहे अल्लाह सही शल तव्हांजा असांजा मियां सिकंदर जा असमतुल्लाह जा उन्हनि जे वाल साहब जा ऐं उन्हनि सां जेके बाह ॿेली आहिनि सभिनि जा बेड़ा पार फरमाए साईं मौलाना बदरुद्दीन साहब हिननि जो वॾो हमदर्द बाह ॿेली आहे ही तव्हांजे लाड़काणे ज़िले खे खयो बीठो आहे दुआ कयो ख़ुदा ताला अहले सुन्नत जे आलमनि मशाइखनि जूं ज़िंदगियूं दराज़ फरमाए उन्हनि जे सदके रब्बुल आलमीन तव्हां असांजा बेड़ा पार करे हाणे ॻाल्हि रहिजी वई त वापार कहिड़ो आहे बसि उहो ॿुधा पोइ दुआ खे रही ॿुधायो न भाउ अल्लाह ताला फरमाए थो वापार ही आ तुमिनून बिल्लाहि व रसूलिही रब तो चे मुंहिंजे मथां ई मुंहिंजे रसूल ते ईमान आणियो चो सुभान अल्लाह रब इहे चविया न रुगो माखे मञो रब तो फरमाए न तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम व अनफुसिकुम पंहिंजा माल पंहिंजूं जानियूं रब जे राह में ख़र्च कयो ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून इहो तव्हांजे लाइ भलो आहे मौला पोइ छा मिलंदो रब फरमाए थो यगफिर लकुम ज़ुनूबकुम महबूब मुहम्मद करीम ते ऐं मुंहिंजे मथां जॾहिं ईमान आणींदव त ॾोह बशके छॾींदोसांव
وَيُدْخِلُكُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ अवां जे लाइ जन्नतूं मां तयार करे छॾियूं हल जन जे हेठां नहरूं थियूं वहनि तव्हां खे जन्नत जागीर करे ॾेई छॾींदुसि वमसाकिन तय्यबतन तव्हां जे लाइ भलियूं माड़ियूं हल अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो वउखरा तुहिब्बूनहा इन खां सवा ॿियो जेको बि घुरंदो मुस्तफ़ा जे सदके ॾींदो वेंदोसां अल्लाह से शल तहां के असां के इहो वापार करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए इन वापार में शल अल्लाह सी घाटो न विझे असां के शल कामयाबी नसीब फरमाए पंहिंजे हबीब जे सदके खुदा तव्हां जूं असां जूं सभिनी ईंदड़नि जूं हाज़िरियूं क़बूल फरमाए शल विख विख जो रब अजर अता फरमाए दिल त चवे थी अञा ॿुधायां पर 3:45 थी विया आहिनि ज़ोहर जी नमाज़ पढ़णी आहे अञा ॿुधायां वहा पर हाणे नमाज़ पढ़ूं खुदा जो फर्ज़ आहे रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालो शल तहां खे असां खे महबूब जे सदके महबूब जे मदीने जो दीदार कराईंदो बस एक ॿ चिठड़ियूं हन साईं लिखियूं हल साईं कोन लिखियूं हल ॿियनि लिखियूं हन उन जो जवाब ॾियां पोइ दुआ ख़ैर जी चिठी ही आहे साईं जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहिनि त पोइ चओ फिल्मूं बि ॾिसंदा आहिनि नऊज़ बिल्लाह सब चो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अदा समझो न यानी ही वहाबी था चवन त हाज़िर नाज़िर आहे त माना ज़रूर सिनेमा में बि हूंदो काथे बि हूंदो सिनेमा में बि हूंदो पोइ तव्हांजी माना तव्हां नबी लाइ इहो अक़ीदो था रखो त सिनेमा में फिल्म थो ॾिसे हाणे मां तव्हांखे सवलो जवाब ॾियां अदा हेॾे ॾियारियो तवज्जो कयो सुवाल जो जवाब यादि कजो न जे वरी ॿीहर तव्हां हे चिठी मूंखे न ॾिजो छो त जवाब हिकिड़ो दफ़ो ॾिबो आहे 100 दफ़ो कोन ॾिबो आहे जेकॾहिं तव्हांखे सुवाल जो जवाब अॻे ई आयल आहे त अब्दुर रहीम छो ॿुधाए साईं मौलाना बदरुद्दीन छो ॿुधाए तव्हां जवाब सिखी छॾियो तव्हां ई दांगी घुमायो न हेॾे ॾियारियो अबा कुते जो ख़ालिक़ केरु आहे ॾाढे चओ मिरूअ जो ख़ालिक़ केरु आहे पक मलाइकनि जो ख़ालिक़ केरु आहे काबे अर्श जो ख़ालिक़ केरु आहे पक रिछ भोले ऐं बांदर जो ख़ालिक़ केरु आहे हाणे हेॾे ॾियारियो जेकॾहिं दुआ घुर्जे ओ अल्लाह ओ खिंज़ीर जा ख़ालिक़ ओ कुते जा ख़ालिक़ ओ गॾह जा ख़ालिक़ मुंहिंजी दुआ क़बूल कर सच ॿुधा इहो ठीकु आहे या ईअं चइजे ओ मुंहिंजे मिठे मुहम्मद जा ख़ालिक़ मुंहिंजे बैतुल्लाह जा ख़ालिक़ ओ वलियन गौसन कुतुबन जा ख़ालिक़ अबा ॻाल्हि त सची आहे न हूअ बि पर हूअ चवण अलाह जी बेअदबी आहे हीअं चवण में अलाह जो अदब आहे या नाहे कुते जो ख़ालिक़ केरु खिंज़ीर जो ख़ालिक़ केरु पर चइबो सही चओ न ॾाढे चओ चइबो न मुंहिंजा दोस्तो असां रुगो ईअं था चऊं त मुहम्मद करीम हाज़िर नाज़िर आहे चओ मुहम्मद करीम हाज़िर नाज़िर आहे अल्लाह जे अमर सां हाज़िर आहे असां वधीक वज़ाहत कोन था कयूं अल्लाह जे लाइ बि चऊं था अल्लाह हाज़िर नाज़िर आहे अल्लाह जाथे काथे आहे अल्लाह पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर आहे मुहम्मद करीम खे अल्लाह पाक पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर कयो आहे पर इहे कोन चइबो त अल्लाह काकूस में बि आहे चइबो ॾाढे चओ चइबो अल्लाह काकूस में आहे चइबो अल्लाह सिनेमा में आहे चइबो न असल में हे टोलो आहे बेअदबन जो तंहिंजे करे ॻाल्हि ॻोल्हींदो ई बेअदबी वारी आहे चओ त बेअदब ते ख़ुदा जी लानत हुजे चओ बेअदब ते ख़ुदा जी ओ अंधा लानती तूं भली मथो हण महबूब जे हाज़िर नाज़िर खे तूं ख़त्म नथो करे सघे मुस्तफ़ा खे ख़ुदा हाज़िर नाज़िर कयो आहे बाक़ी सिनेमा फिल्म जी ॻाल्हि करे तूं इहो बेहयाव पंहिंजी बेहयाई ज़ाहिर कंदो आहे मुंहिंजे मुहम्मद करीम जे ज़ात जी बेअदबी न कर वहाबी हिकिड़ो कोरी आहे उहो थो चवे त हुज़ूर खे उलूम खमसा जो इल्मु नाहे अबा थियो ई कोरी त तंहिं कहिड़ी मयार आहे कोरी मत थोरी पर जे सुन्नी आहे त ॿेड़ा ई पार जे भला हुजे बि कोरी वरी हुजे वहाबी त पोइ पाण सम्झो था तोखे चिबरा कहिड़ी ख़बर उलूम खमसा जी तो वारनि मौलवियुनि खे लाड़काणे सखर वारनि खे ख़बर कान उनखे वठी आ उनखे सेखारिया तोखे चिबरा कहिड़ी ख़बर पवंदी उलूम खम्स माना 5 इल्म मोहम्मद करीम खे त कायनात जे ज़रे ज़रे जो इल्मु ॾिनो आहे अबा खम्स माना 5 उलूम खम्स माना
पंज मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाए था अलिम तो उलूमल अव्वलीन वल आखिरीन मां मोहम्मद करीम खे अॻियनि पोयनि सभिनी जो इल्मु ख़ुदा ॾेई छॾियो आहे हे अञा पंजनि में फाथो पियो आहे मोहम्मद करीम फरमाए तो मूंखे ज़रे ज़रे जो इल्मु आहे तव्हां केसट में चयो आहे तव्हां अब्दुल्ला शाह सखर वारे खे मुनाज़रे में मारियो आहे तस्लीम नथा कनि अबापो नथा कनि त मां कहिड़ी दांगी घुमायां अब्दुल्ला शाह पाण त मञे थो ॿ टे दफ़ा मूंखे चयो त महिरबानी करे किताब मूंखे मोटाए ॾे हिकिड़ो असांजो क़ौम जो चङो मुड़ुसु हो असांजो वॾेरो हो ऐं असांजो प्यारो हो मूं वटि हली आयो चई मूंखे मिनथूं कयूं अथनि हाणे तव्हां महिरबानी करे किताब ॾियोनि मूं चयोमांसि असुल किताब मोटाए कोन ॼाण हा पर तूं असांजो इज़त वारो चङो माण्हू आहे सुन्नी बि आहे हाणे मोटाए ॾींदुसि पर शर्त हिकिड़े सां चई कहिड़े सां मूं चयो शर्त इहो आहे त अब्दुल्ला शाह खे चयो पाण खणी वञे चयो पाण त नथो अचे पोइ नथो चए धूड़ पियो पाए ॿिए खे मां बि कोन ॾींदुसि अॼु बि चवां थो जे पाण खणणु अचे त ॾियांसि किताब जो नालो आहे आईन एतिकाद इन्हीअ में नौज़ बिल्लाह लिखियो अथई त नबी साईं जूं कढंदो हो अबा तव्हां पाण सम्झी सघो था त नबी करीम खे जूं हुयूं पोइ जो जूं कोन हो त पोइ कूड़ थो ॻाल्हाए न अब्दुर्रहीम खां चओ था ॻाल्हि पुछो तव्हांखे ई ख़बर आहे चए थो जिन मख़लूक जी खोराक छा आहे हमरा खे छा त पुॼाणी आहे खोराक तूं इहो पुछ न त वज़ू कीअं कजे तड़ कीअं लाहिजे हिलाल छा आहे हराम छा आहे जिननि में तुंहिंजो छा वञे साईं अगारो ॻाल्हि के न जे लाड़काणे में चई आहे त जिन आहिनि ॿाहिराड़ी जा माण्हू मथां ही बि उन्हनि मज़ा हुजे अब तुंहिंजो छा जिननि जे खोराक सां हॾा खाईंदा आहिनि छेणा खाईंदा आहिनि ॿियूं शयूं खाईंदा आहिनि आम खोराक जेका पाण खाऊं था उहा बि खाईंदा आहिनि अवां पंहिंजे तक़ीर में चयो आहे त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे ज़ख़्म में जीवड़ा हुआ जॾहिं त मुफ़्ती साहब इन ॻाल्हि जो असांखे इनकार आहे छो त नबी जो जिस्म जीवड़ा खाई नथा सघनि मुंहिंजा दोस्त जीवड़ो हुजणु या ज़ख़्म थी पवणु या ज़ख़्म मां रत वहणु या ज़ख़्म जे अंदरि पूई थी पवणु इहो शान नबूअत जे मनाफ़ी नाहे नबूअत जो मक़ाम ॿियो आहे जिस्म खे का बि तकलीफ़ थी त उहो नबी में ऐब कोन्हे को मां या पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि न चई आहे इहा किताबनि लिखी आहे हिकु किताब न 50 किताबनि लिखी आहे जेकॾहिं को नथो मञे त खे ज़ोरी त कोन मञाए जे हुजे पाणी जो गिलास त खणी चप झले पीआरे छॾियांसि बाक़ी नथो मञे त न मञे दलील खपेसि त अचे मूं वटि हिकिड़ो किताब न 50 मुस्तनद किताबनि मां ॾेखारियां जंहिंमें लिखियल आहे त अल्लाह जे नबी जे जिस्म में तकलीफ़ थी पई इन में को नबीअ जी गुस्ताखी कान्हे बेअदबी कान्हे छो त इहो हिकिड़ो इम्तिहान हो बाबा इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर धड़ खां धार थियो या न पर जे ॿिए खे चइबा मुंडी वढे छॾियाए त बेअदबी आहे इमाम हुसैन जे लाइ इहे कोन चइबो सिर धड़ खां धार थियो मुंहिंजा दोस्त इहा बि इहे इमाम हुसैन जी बेअदबी कान्हे इहो बि इम्तिहान हो जो अल्लाह जे राह में सिर वढाए छॾी हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आई ओहद जे लड़ाई में धक लॻा महबूब पाक जा ॾंद मुबारक शहीद थी पिया तरी मोतबर तफ़सीरनि किताबनि लिखियो आहे त बाक़ी ज़िद छा जो आहे ॿियो सुवाल आहे त असहाबन किरामन एतकाफ़ में वेठा हा नबी करीम जी ज़ात बाबरकात इहा सुन्नत कंहिं असहाबी अपनाई पाण ॿुधाईंदा हाणे कहिड़े सहाबी जो नालो ॿुधाया हिकिड़े सहाबी कई हुजे त मां तोखे ॿुधायां महबूब करीम अलैहिस्सलाम जे घणनि सहाबनि त हबीब जे सदके एतकाफ़ वेठो पर महबूब जूं घर वारियूं महबूब जे सुन्नत मुताबिक़ पंहिंजे घरनि में बि एतकाफ़ वेंदियूं बीबी साहिबा बि जॾहिं सहाबी वेठा ॿिया वेठा तोखे नालनि सां कहिड़ो मतिलबु आहे सहाबा वेठा भला खणी असहाबी न वेठा फर्ज़ कयो तूं पाण चवीं थो रसूलुल्लाह वेठो रसूलुल्लाह जे सुन्नत खां वधीक ॿिए कंहिंजी सुन्नत आहे हुज़ूर त वेठो न बाबा महबूब वेठो तो पाण लिखियो आहे बाक़ी साहिबी जे लाइ तोखे कहिड़ी ज़रूरत पइजी वई अल्लाह साईं तव्हांजा असांजा बेड़ा पार करे तव्हांजी असांजी ख़ुदा हाज़िरी क़बूल फरमाए असांजे दोस्त अस्मतुल्लाह उन जे भाइरनि वाल साहब अज़ीज़न क़रीबन दोस्तनि सभिनी खे ख़ुदा तबारक व तआला हिन जलसे करण जो सवाब अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार
या इलाहुल आलमीन पांजे महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह बे औलादन खे साले औलाद अता फरमा, कर्जदारन जा कर्ज माफ फरमा, सबनी सवालन जा मौला सवाल पूरा फरमा, जंहिंजो जेको मरीज आ मौला ता जा मर्ज दफ़ो फरमा। या अल्लाह हिते जेके भी मौजूद हन सवाल कन था सभिनी जा सवाल पूरा फरमा। जन जलसे कराइण में तावन कयो आ, मदद कई आदा में दर में कद में सुकने तंजे माल में ईमान में बरकतों नसीब फरमा। या अल्लाह जलसे करण वारन जे ईमान में औलाद में बच्चन में माल में बरकतों नसीब फरमा। या अल्लाह मदीने वारे साईं जे गुंबद खजरा जो दीदार करा, बैतुल्लाह शरीफ जो हज नसीब फरमा, आका नामदार जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह बद मज़हबन जे सोहबत खां बचा। या अल्लाह सा जो कुछ हक जा कलमा बुदान असा के उन्हीं ते अमल जी तौफीक अता फरमा। क़ाल अल्लाह तआला फी शान हबीबिल करीम, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून।